अस्सलाम वालेकुम साथियों। अज आउं तमाम घणो खुश आया छो तो मुझे तव्हां जड़न दोस्तन पिरी प्यारन भाईरन यूट्यूब ते तमाम घणी सपोर्ट कई। मुझे चैनल के सब्सक्राइब कयो। अज अल्हम्दुलिल्लाह 1 लाख प्लस व्यूज़ यूट्यूब ते अची चुका हैं। यह सब तमाम दोस्तन की मेहरबानी है। दोस्तों कंहिं भी कम के मुकम्मल करण के लिए उनमें कंटिन्यूटी की तमाम घनी ज़रूरत होंगी है, मुस्तकिल मिजाजी। यानी को भी कम तव्हां शुरू कयो था वो तव्हां मुस्तकिल कंदा रहो ऐं उनमें ज़रूर ना है तो तव्हां 20 कलाक मेहनत कयो, 15 कलाक वेही करे ऐं कोशिश कयो। न, तव्हां बिल्कुल भले अधु घंटो या 1 घंटो 1 कलाक भी जेकॾहिं कोशिश कयो था ऐं उहा मुस्तकिल तव्हां कंदा रहो था तो मूंखे उम्मीद है तो तव्हां अनकरीब पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदो ऐं कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी। ऐं जॾहिं हिकिड़ो आम मिसाल ॾिनो वेंदो आहे त पाणीअ जो कतरो जॾहिं जबलनि मां वहंदड़ मींहं जा कतरा या को बि पाणी वहंदो रहंदो आहे मुस्तकिल तरीक़े सां त उहो बि पत्थरनि जी दिलि चीरे विझंदो आहे, यानी उन्हनि में बि सुराख थी पवंदा आहिनि पत्थरनि जे अंदरि। इहो आहे मुस्तकिल मिज़ाजी जो फ़ाइदो। ऐं ॿिए नंबर ते नवाण, यानी पंहिंजो हिकु त कमु मुस्तकिल कंदा रहो, ॿिए नंबर ते पंहिंजे कम जे अंदरि का न का शइ नई आणींदा रहो। को बि कमु कयो था उन में नवाण पैदा कंदा रहो। नोकिया हिकिड़ो आम मशहूर नालो आहे असांजे पाकिस्तान जे अंदरि, छा पर दुनिया में इहो मशहूर नालो आहे। नोकिया मोबाइलियूं तव्हां ॿुधी हूंदियूं, तमामु कंहिं टाइम में वरी मशहूर थी वियूं। पर हिक दफ़े मीटिंग जे अंदरि जेको नोकिया जो CEO उहो रोई वेही रहियो ऐं उन इन शइ जी दावा कई त असां का बि शइ ग़लति कोन कईसीं, पर सिर्फ़ु एक शइ जे करे असां पोइते नोकिया मोबाइलनि जे अंदरि का बि नवाण पैदा न करे सघियासीं, जंहिंजे करे असांजे मोबाइलनि खे तमामु घणो लॉस थियो ऐं असां अॻिते वधी न सघियासीं। इहो सिर्फ़ु इन जे करे मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, को बि कमु कयो था बिल्कुलु कंदा रहो, कंटिन्यूटी रखो। उन खां बाद में उन पंहिंजे कम में जेकॾहिं मार्केट में नई शइ अचे थी त उन में नवाण पैदा कंदा रहो। इंशाअल्लाह तव्हां कॾहिं बि ज़िंदगी में नाकाम न थींदो। अल्लाह पाक तव्हांजो हामी नासिर। वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।